अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सैटरडे 18 अप्रैल। सुबुह जा थिया आहिनि 10:30। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह मां पंहिंजे घर मोटी आई आहियां ऐं ज़हरा कमु करे वञी चुकी आहे। ॾाढ़ूअ में नओं गुल खुलियो आहे। सो कल्ह प्लांट सां प्रॉपर मुलाक़ात न कई। कल्ह मंझंदि जो मां आई आहियां न, त चङी तरह सां मां हिननि खे न ॾिठो। अलाह 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 हे जेको आहे न, सॼा मुंहिंजा वार हिन में पटिजी विया। हिननि खे बि भञरायां थी। सो बहरहाल हमेशह वांगुरु ज़हरा वञी चुकी आहे ऐं मां हिते अची सफ़ाई करणु लॻी आहियां। अॼु प्लांट्स खे इलाही सारो पाणी बि ॾींदमि। जिते उन अमां खां अलॻि थियण जो ॾुख बि थिए पियो, यादि बि अचे पई, पर पंहिंजे घर अचण जी ख़ुशी अलॻि आहे। माशाअल्लाह प्यारो सुहिणो मुंहिंजो घरु मुंहिंजी मर्ज़ीअ जे मुताबिक़। सो हाणे मां हिन मां कचिरा बि कढंदमि ऐं अॼु मां हिननि खे पाणी बि ॾींदमि प्रॉपर। गोड़ बि ॿाहिरि इलाही आहे, कमु थो थिए पाड़े में, कमु थींदा रहंदा आहिनि, कॾहिं न खुटंदा आहिनि। सो गोड़ हलंदा रहंदा आहिनि ऐं मूंखे सम्झ में न ईंदो आहे त हे कीअं किरिया पिया हूंदा आहिनि रोज़, यानी कि अक्सर, रोज़ माना अक्सर। हिकिड़े जी अखि बि निकिरी वई आहे, विझंदीमांसि ॿीहर। सो माशाअल्लाह अलाह जा लख अहसान करम। सुराण हिननि खे प्रॉपर पाणी ॾिनो आहे ऐं हाणे हेॾे अचां पई अङण में, चयईं त पुछजो चङी तरह सां त मां हुननि जो ख़्यालु रखियो आहे या न रखियो आहे। हा अच्छा, ॻाल्हाए थी बीठी पिया, अचे थी मां हिननि खे बि चयो। हे हे ॾिसो न, अलाह पुॼे न, हे त ॿिलियुनि जा ई कम आहिनि। ओ माय गॉड, हे ॾिसो। बहरहाल मां न हूंदी आहे त कुझु गड़बड़ त ज़रूरु हूंदी आहे, पोइ हुन में हाणे कंहिंजो बि कसूर न आहे। सो ऐं ॿियो, हितां मुंहिंजूं सभु बोतलूं ग़ाइबु आहिनि। ग़ाइबु किथे आहिनि? उहे हेठि पयूं आहिनि। हिननि जूं अलाए त रसियूं छिगियूं आहिनि, छा थियो आहे। सुराण चए थी मां रोज़ु उथंदी हुअमि त हिकिड़ी ॿ बोतल किरी पई हूंदी। फाइनली हिननि सभु लाइ हिते रखी छॾियूं आहिनि। ऐं हे हुयो दराज़ सां मां हे घुरायो आहे। हे कूलर जो स्टैंड आहे, पर मां हिन खे घुरायो आहे प्लांटर स्टैंड। मथे बि हिकिड़ी कूंडी रखंदीमांसि ऐं हेठि बि रखंदमि। किथे ख़बर नथी पए, सम्झ में नथो अचे, ॾिठो वेंदो। सो कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे। बसि मां हिनखे छॾे न पई सघां। हे ॿ कूंडियूं बि जेके आहिनि इहे वापसि मां हेॾे मथे हिननि खे टंगियां थी। सो सभिनी खां पहिरियों त हिननि जी सेटिंग जेका थोरी घणी घटि वधि आहे उहा करे वठां, उन खां पोइ इनशाला हुननि खे पाणी ॾींदमि, पाइप सां वॉश कंदमि सभिनी खे। सो बहरहाल तमामु सुठे हाल में आहिनि मुंहिंजा प्लांट्स ऐं के बुरे हाल में बि आहिनि, जीअं त हे। सो बहरहाल मुंहिंजो त रोज़ जो कमु आहे न, मूंखे ख़बर हूंदी आहे त कहिड़े खे पाणी ॾियां कहिड़े खे न ॾियां। सुराण जो आहे रोज़ जो कमु न आहे, हालांकि हुन रोज़ पाणी ॾिनो आहे, पर पोइ बि। सो इहो त मुंहिंजो हाल अहिवाल। ऐं ॻोठ में मां ॾाढो सुठो टाइम गुज़ारे, माशाअल्लाह इंजॉय करे आई आहियां। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो ट्रिप जेको ॾाढो मज़े जो रहियो। घणो उतां रिकॉर्ड नथो करे सघिजे, माण्हुनि जे घरनि में था अचूं वञूं या असांजे घर था माण्हू अचनि, बसि इहा ई एक्टिविटी हूंदी आहे हिकिड़ी। थोरो घणो ॿाहिरि वियमि त उहो मां नंढा नंढा क्लिप्स जेके हुआ तव्हां सां शेयर कया, त उते घणो रिकॉर्ड करण लाइ न आहे। ऐं सीट जी मां ॿाहिरि किथे बि घुमणु न वेंदी आहियां, छो त मां वेंदी आहियां त पंहिंजे उन घर में रहणु ऐं ॻोठ जे माण्हुनि सां मिलणु। ॻोठ जी सिक लॻंदी आहे मूंखे, माण्हुनि जी सिक लॻंदी आहे। किन सां मिली सघंदा आहियूं, किन सां न बि मिली सघंदा आहियूं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। पर बहरहाल पोइ बि हिकिड़ो इंजॉय करे हिकिड़ो सुठो ट्रिप कंप्लीट करे मां अची वई आहियां। घणे ॻाल्हाइण जो हिते को फ़ाइदो न आहे, छो त मशीननि जो गोड़ जेको आहे न ॾाढो तंग थो करे, पर ज़ाहिर आहे त कम थींदा रहंदा। सो सुकल पन पटींदी थी वञा हिननि मां ऐं हिननि जी थोरी ख़िदमत कंदमि। हिन स्टैंड जी जाइ ॾिसां किथे कंदमि, जज़्बात में अची वठी त वठां थी। ऐं हूअं मां हमेशह पहिरियों शयुनि जी जाइ ठाहींदी आहियां, पोइ मां काई शइ वठंदी आहियां। हिन दफ़े मां हिननि जी जाइ न ठाही आहे, रुॻो हिनखे वरितो आहे मां। सो ॾिसो हे निकितो पियो आहे। इहो फ़र्क़ु हूंदो आहे मुंहिंजे ऐं ॿिए कंहिंजे कम में। हिन जो बि पाणी ख़तमु थी वियो आहे, बल्कि हे त सुकी वियो आहे, हिनखे हटाए थी छॾियां। ऐं हीअ शाख ॾिसो केॾी वॾी थी वई आहे। हाणे प्लांट्स केतिरा ॾेखारियांव, तव्हां बि बेज़ार थी वेंदो। सो हिते मूंखे इहो कमु करिणो आहे। उनखां अलावा ॻोठ मां मूंखे बिह मिलिया
आहिनि 2-3 ॾींहं पहिरियों जा आहिनि, छो त ॻोठ मां अची मां वरी कुझु ॾींहं लाड़काणे में रही वियमि, त मां हिननि जी मिटी लाहे छॾी आहे, हिननि खे भिॼाए छॾियो आहे हिते, त हिन जी मिटी नरम थी वेंदी, त पोइ जेका बाक़ी बचियल अथनि उहा आसानी सां लही वेंदी। सो हिननि खे भिॼाइण खां पोइ हाणे मां पहिरियों वञी प्लांट्स खे पाणी ॾेई ईंदमि, ॿाहिरां जो थोरो कमकार करे पोइ अची मां बिह छिलींदमि ऐं कटींदमि। ऐं सुराण सॉरी ज़हरा जेका आई कमु करे हली वई, सफ़ाई करे थांव धोई, ऐं हाणे मुंहिंजो वारो आहे कम जो। माशाल्लाह प्लांट्स खे पाणी बि ॾेई आयमि, अङण धोई, ऐं बिह बि छिलजी कटिजी विया, 2 डिफरेंट शेप्स में कटिया अथमि। जेके नंढा ऐं थोरा सख़्तु हुया उन्हनि खे सन्हा गोल गतरा कया अथमि, ऐं जेके वॾा ऐं सॉफ्ट हुया उन्हनि खे ईअं पासीरा जेको असांजो ट्रेडिशनल बिहनि खे कटण जो तरीक़ो हूंदो आहे। सो हाणे असां वेंदासीं मां सुराण ॿई ॿाहिरि, छो त घर में चिकन बि न आहे, गोश्त बि न आहे, त असांखे उहो कुझु वठिणो आहे, हिकिड़ी ॿका शइ घर जी सनी थुली खुटी आहे, त उहा बि वठी ईंदासीं इनशाला। माशाल्लाह ॿाहिरां थी आयासीं, ऐं हिन में आहे चिकन गोश्त वग़ैरह जेको बि खपे पियो उहो वठी आयमि। उनखां सवाइ हाणे अचण सां मां अची चेक कयमि 12:30 बजे त गैस हुई, चुल्हा ॿारियमि, खीर रखियमि करण लाइ, हिते बसर जो दाग करण लाइ रखियमि, जेको सिर्फ़ु गरम बि मुश्किल सां थियो आहे, ऐं उनखां सवाइ हिते भिंडियूं रखियमि फ्राई करण लाइ, भिंडियुनि जो बोड़ थी पचायां। सो हिते जो हिते बीठे बीठे गैस हली वई, हाणे ख़बर न आहे कॾहिं ईंदी। हाणे हिन कम खे मां अध में छॾियां थी, तेसिताईं गोश्त ऐं चिकन जेको बि आहे धोई उनजा हिसा थी करे रखां। माशाल्लाह फाइनली मज़ेदार भिंडी 2 प्याज़ा तयारु थी वियो। गैस थोरी अख ॿुट कई पर अची वई, ऐं मां हिते तओ चाढ़ियो आहे, ऐं राति जे लाइ मां हिते थोरो गोश्त फ्राई करण जे लाइ रखियो आहे। ज़ाहिर ते ॻरंदो त पोइ फ्राई थींदो, त मूं चयो जेसिताईं गैस आहे त भली अधु ॻरियो थी वञे। ऐं हिते हाणे मां मानी पचाईंदमि मंझंदि जी, उनखां पोइ लंच, ऐं पोइ ख़बर अथव मुंहिंजी हाल जी, नमाज़ बि न पढ़ी आहे, नमाज़ पढ़ंदमि पोइ बसि, पोइ ॾिठो वेंदो, शाम जो वरी मिलंदासीं इनशाला। शाम जा थिया आहिनि 5:45, थोरी देरि में बसि आज़ान ईंदी, 10-12 मिंटनि खां पोइ। ऐं फ्रेश थी विया आहिनि प्लांट्स, फ्रेश हुया हूअं बि, पर अॼु जीअं त मां हिननि खे मथां धोतो आहे, त उहा जेका बि मेर मिटी हुई, डस्ट हुयनि, उहा निकिरी वई आहे हिननि जी। सो पाइप त ईअं ई छॾे ॾिनमि, कोन वेड़ियो आहे, ऐं बाल्टी पाणी जी भरे रखियमि, त जीअं सुभाणे वरी हिननि सभिनीनि खे जिन जिन जी सुकंदी मिटी उन्हनि में इनशाला पाणी विझंदमि। हलूं था अंदरि। गैस अची वई, गैस मज़ा कराए छॾिया आहिनि असांखे, जेको उर्दू में चवंदा आहिनि तिगनी का नाच नचाना, उहा हालत आहे असां सां। बहरहाल गैस आई आहे, त हे गोश्त आहे ईअं ई मिलियूं मूंखे सफ़ा सनियूं कटियल ॿूटियूं, त मां हिननि में बसर ऐं टमाटर विझी चाढ़ी छॾियो, पाणी रखियो बॉइल करण लाइ, ऐं हे चांवर सुराण भिॼाए छॾिया आहिनि। राति जो असां चांवर ऐं इहो तरियल गोश्त ठाहींदासीं इनशाला। ऐं मूंखे कंहिं पंहिंजे प्रोजेक्ट लाइ ढेर सारा गुल खपनि, जेको ऑलरेडी स्टार्टेड आहे, ऐं तव्हांखे ॾेखारियो बि आहे। मां लाड़काणे ठाहियमि, थोरा हिकिड़ो हे ठाहियो, हिकिड़ो हे ठाहियो, पर पोइ मां ॾिठमि त हे मूंखे न खपनि, माना ही फ्लैट ई आहिनि न, सिधा आहिनि, इहे न खपनि मूंखे खपनि उभरियल गुल। पोइ मां ठाहियो हिकिड़ो नंढिड़ो गुलाब, त हाणे सोचां थी हर कलर में गुलाब ई ठाहींदमि। खोड़ सारा कलर्स आहिनि माशाल्लाह, हे धाॻो आहे, इहो ऊन न आहे, ठीकु आहे। सो 4 जेके स्क्वायर मां ठाहियां पई कुशन कवर्स जे लाइ, त उहे पंहिंजो कंप्लीट थी विया, शुक्र अलाह जो। ऐं हाणे हे आहिनि धाॻा, त इन्हनि मां अहिड़ा रंग रंग जा गुल ठाहींदमि, पन ठाहींदमि, पोइ उन्हनि कुशन कवर्स जे मथां हणंदमि। त इहो बसि मुंहिंजो स्टार्ट थियल आहे। सो हाणे हिन थेलीअ मां कढियमि त कंहिं बास्केट में विझी रखां, त जीअं मूंखे आसानु थिए, हिते साम्हूं टेबल ते पियो हूंदो त थोरो थोरो थी करे इनशाला ठही वेंदो। सो इहो अॼु जो व्लॉग हो। थकिजी ॾाढी पियमि, सुबुह मां जेके भाॼियूं वाॼियूं कटियूं ऐं इहे सॼा कम कया, गोश्त धोतो, चिकन धोतो, उन मूंखे इलाही थकाए छॾियो। सो त बहरहाल अब वो बहारें कहाँ आहे दिलि पोइ बि अलाह जो शुक्र आहे, मां न पंहिंजो टाइम न विञाईंदी आहियां, ऐं पंहिंजी एनर्जी बि मां पंहिंजे हिकिड़े चङनि कमनि में ख़र्चु कयां थी। अधु ॾींहुं आराम बि कयमि माशाल्लाह। सो मोकिलायूं था अॼु जे हिन व्लॉग मां। ऐं जीअं त मां घर अची वई आहियां होम स्वीट होम, सो इनशाला अहिड़े ई क़िस्म जा रोज़मर्रा जे मुंहिंजे कमनि जा व्लॉग असांखे ॾिसण लाइ मिलंदा, अलाह कंदो अवल ख़ैर। सो सिलसिलो जारी रहंदो, तव्हांखां मोकिलायां थी अॼु जे हिन व्लॉग मां मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इनशाला नए व्लॉग में वरी मिलंदासीं, तेसिताईं अलाह वाही।